फरमाओ जो को क़यामत जी ॾींहं खे नथो मञे यो मोमिन ना है, माना ईमान ही खत्म। क़यामत जे ॾींहं खे न मञण वारो रब खे बेइंसाफ़ समझे थो, ऐं जेको रब खे बेइंसाफ़ समझे यो ईमान वारो थींदो। अल्लाहु काइमुम बिल क़िस्त, रब कुरान में फरमायो मां अदालत सां कायम आहियां, मुंहिंजो सारो निज़ाम इंसाफ़ ते मबनी आहे। अल्लाह वटि बेइंसाफ़ी ज़ुल्म वमा हुआ बिज़ल्लामिल लिल अबीद। कुरान में फरमाए मां पंहिंजे बानन जे मथा जुल्म करण वारो न आहियां, इंसाफ़ करण वारो आहियां। अब अल्लाह जे इंसाफ़ के मञो, दुनिया में इंसाफ़ न थींदो माण्हुनि वटि, करे भी कोई नथो सघे। हिकिड़ो मिसाल समझाया, अल्लाह पनाह दे हिकिड़े ज़ालिम माण्हू बम हयो 100 माण्हू मरी विया। तव्हां जी कहिड़ी कोर्ट इंसाफ़ वठी ॾींदी? माण्हू मारण वारो हिकु आहे, मरण वारा 100 जो इन खां कीअं वठूं बदिलो? हिकिड़े खे मारींदासीं, हिकिड़े जो एवज़ो त थियो, 99 जो एवज़ो हिते कीअं वठूं? मुमकिन आहे? रब साईं फरमाओ छॾे ॾियो, अहिड़ो ॾींहुं क़ाइम कंदुसि जो मौत जहिड़ी तकलीफ़ ॾेई वरी उथारे बीहारींदोमांसि, वरी मौत जहिड़ी तकलीफ़ ॾेई वरी उथारींदोमांसि, वरी मौत जहिड़ी तकलीफ़ ॾेई वरी उथारींदोमांसि। तहां वटि इंसाफ़ न थींदो, पर इंसाफ़ जो ॾींहुं मां मुक़ररु करे रखियो आहे।